प्यारा दोस्तों अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्यारा दोस्तों मां मोहम्मद पंगवार जी इंतज़ार ड्रामे के बारे में तव्हांखे असां ॿुधाईंदा आहियूं। इंतज़ार जी ड्रामे में जेको आहे अॻे किस्तनि में छा थियण वारो आहे, सभ खां पहिरीं तव्हांखे असां गुज़ारिश कंदा आहियूं महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। जीअं त प्यारा दोस्तों इंतज़ार जी ड्रामे में जेको आहे त हाणे कमाल ख़ान जेको आहे त हालार ख़ान खे माफ़ करे छॾियो आहे। बहरहाल जेको आहे त हाणे जेको आहे त कमाल ख़ान जेको आहे त ॿियो जेको आहे मनसूबो ठाहे रहियो आहे ऐं हालार ख़ान खे बदनाम करण जे लाइ जेको आहे त हाणे उन कलसूम खे इस्तेमालु कयो आहे। कलसूम खे चए जेकॾहिं तूं मूंसां शादी करणु चाहीं थो, तोसां मुंहिंजो हिकु शर्त आहे, उहो शर्त तोखे पूरो करिणो आहे। उहो शर्त जेको आहे त कहिड़ो आहे, हाणे उन शर्त जे बारे में जेको आहे त हाणे कलसूम जे ज़रिए कमाल ख़ान हालार ख़ान खे बदनाम कंदो। उहो कीअं बदनाम कंदो, मसइलो इहो आहे त कमाल ख़ान पंहिंजो बदिलो वठणु थो चाहे हालार ख़ान खां, जीअं उहो बि जीअं हालार ख़ान उन खे बदनाम कयो आहे, अहिड़ी तरह जो कमाल ख़ान चयो मां उन खां बदिलो वठां पंहिंजो। मसइलो इहो आहे त हाणे जेको आहे त कलसूम ऐं हालार ख़ान जा जेको आहे त पाण में तस्वीर गॾु हूंदा। अॻे किस्तनि में तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो, मतिलबु त 15, 16, 17, 18 या 19, 20 किस्तनि में तव्हांखे इहो ॾिसण वटां मिलंदो जेको आहे त हालार ख़ान ऐं कलसूम जे विच में जो इन्हनि ॿिन्हिनि तस्वीर तव्हांखे ॾिसण में मिलंदा। इन्हनि जेको आहे इहो बदनामी हालार ख़ान ते जेको आहे इहो ईंदो ऐं इल्ज़ाम जेको हालार ख़ान ते ईंदो जेको आहे त इहो जेको आहे त अॻिते कमाल ख़ान हिनखे चवंदो तुंहिंजा तस्वीर निकिरंदा हालार ख़ान सां गॾु जेको आहे तुंहिंजा कलसूम ऐं हालार ख़ान ॿिनि तस्वीर जा शर्त जेको आहे त इहो आहे कमाल ख़ान जो आहे हुनखे हालार ख़ान खे बदनाम करण जे लाइ। प्यारा दोस्तों तव्हांखे जेको आहे त असांजो पसंदि अचे त महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब कयो। प्यारा दोस्तों नेक्स्ट वीडियो अचण वारो आहे, उहो आहे त रबन ऐं राणी जे मथां जेको आहे त छा ओठे वारा हुनखे सटको ॾींदा या कोन। नेक्स्ट वीडियो इंशाल्लाह सुभाणे 7 बजे अपलोड कयो वेंदो यूट्यूब चैनल ते। ठीकु आहे दोस्तों।